रब करीम फरमाइंदो आहे क़द कानत लकुम उस्वतुन हसनह फी इब्राहीम वल्लज़ीना माहू। रब फरमाए तो तव्हांजे लाइ हिकिड़ो सुहिणो नमूनो आहे। बेहतरीन नमूनो छा में? रब फरमाए तो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी ऐं हज़रत इब्राहीम जे ग़ुलामनि पैरोकारनि जी ज़िंदगी में तव्हांजे लाइ सबक़ आहे। खाली किस्से ॿुधण जो कम कोन्हे को। सॼी ज़िंदगी गुज़री वई, कंहिंखे 50 साल गुज़री विया, कंहिंखे 70 साल गुज़री विया, कंहिंखे 20 साल गुज़री विया। किस्सा ॿुधंदा पिया चऊं। हर साल ॿुधंदा आहियूं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जे ज़िबा थियण जो किस्सो बि ॿुधंदा आहियूं। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे बाहि में वञण वारा किस्सा बि ॿुधंदा आहियूं। काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर करण वारो किस्सो बि ॿुधंदा आहियूं। पर असांजे ज़िंदगी में अञा तब्दीली कान अची सघी आहे। रब करीम जी ज़ात क़ुरान पाक में फरमाए तो इब्राहीम अलैहिस्सलाम जा किस्सा ॿुधो बि, उन ते अमल बि कयो, छो त इहो तव्हांजे लाइ सुहिणो नमूनो आहे। पोइ कीअं मोला भला कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में? रब करीम उहो बि फरमाए तो इज़ क़ालू लिक़ौमिहिम इन्ना बराउ मिनकुम व मिम्मा ताबुदून मिन दूनिल्लाह। हज़रत इब्राहीम अल्लाह जो नबी आ, रब जो खलील नबी आ, उहो रब जो प्यारो नबी। छो त अल्लाह जे नबियनि जो त शान निरालो हूंदो आहे, ॼमंदे जाम हूंदा आहिनि। अल्लाह जो नबी उहो नबी हो। रब जो क़ुरान फरमाए तो तव्हांजे लाइ बेहतरीन नमूनो इब्राहीम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में आहे। कीअं? ईअं जोॾे जो पाण उन क़ौम वारनि खे फरमायो हो जेके बुतनि खे पूॼींदा हुआ। फरमायो हुयाऊं त मां तव्हां खां बि बेज़ार आहियां, तव्हां खां को ताल्लुक़ कोन्हे को, पर तव्हांजे मज़हब सां बि असांजो को ताल्लुक़ कोन्हे को। इहो नमूनो आहे तव्हांजे लाइ। तव्हां बि ईअं ई ज़िंदगी गुज़ारियो त कामयाब आहियो। सिधो क़ुरान आहे। अॻिते बि फरमाए थो रब करीम जी ज़ात इरशाद फरमाए थो। ॿियो कहिड़ो नमूनो आहे? अल्लाह ताला फरमाए थो ॿी हा ॻाल्हि, कफ़रना बिकुम व बदा बैनना व बैनकुमुल अदावतु वल बग़दाउ अबदन हत्ता तुमिनू बिल्लाहि वहदह। फरमाइनि था त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं उन जे पैरोकारनि काफ़रनि खे चयो हो असां वटि त काफ़रनि सां यारी दोस्ती हूंदी आहे, चलो भले ॿियो मज़हब आहे पंहिंजी जाइ ते हुजे पर दोस्ती हुजे। रब तो फरमाए कामयाब थियो त इब्राहीम जो तरीक़ो वठो। उहो तरीक़ो छा आहे? रब तो फरमाए तरीक़ो ही आहे कफ़रना बिकुम, असां तव्हांखे कोन मञीदासीं। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम फरमायो हो ॿियो छा चयो हो? रब फरमाए थो ऐं चयो हुयऊं व बदा बैनना व बैनकुमुल अदावतु वल बग़दाउ। तव्हां बुतनि खे नथा छॾियो, असां अकेले अल्लाह जी इबादत कयूं था। लिहाज़ा हाणे अॼु खां पोइ तव्हांजो रस्तो अलॻि, असांजो रस्तो जुदा आहे। अॼु खां पोइ तव्हां सां में अदावत, दुश्मनी, बुग़्ज़ शुरू थी वियो। अॼु खां पोइ तव्हां सां दोस्ती कान ठहंदी, दुश्मनी आहे जेसीं ताईं तव्हां अकेले अल्लाह ते ईमान नथा आणियो। अॼुकल्ह त माण्हू ॾिस मंदर आहे त मंदर में मुजादा उन्हनि जी पूॼा करण बि हलिया था वञनि। वरी कुर्बानी जी ईद अचे त वरी साॻो ढोर कुयनि वेठा। कहिड़े कम जी मुसलमानी आहे? बा मुसलमान अल्लाह अल्लाह, बाब रहमर राम राम। रब तो फरमाए कामयाबी इन्हीं में कान्हे, कामयाबी इन्हीं में आहे जो तव्हां उन्हीं तरीक़े ते हलो जेको इब्राहीम अलैहिस्सलाम जो तरीक़ो आहे। इते हिकिड़े ॿियनि जो बि रद रब करीम फरमायो। उहे केरु? उन्हनि खे चइबो आहे मुआनिद। मुआनिद केरु हूंदो आहे? जेको दिलि में त हक़ रखे पर ज़बान सां न चवे।
रब करीम फरमाए थो इन्ही में कामयाबी ना है। जेकॾहिं इब्राहिम खे ख़बर हुई त बाबा असांजो रब अकेलो आहे, हुननि खे चवण जी कहिड़ी ॻाल्हि न चवे हा, पर रब तो फरमाए त क़ुरान पाक में एतिरी इन्ही मुआनिदनि जी मुखालफ़त आई आहे, कंहिं ॿिए जी कान आई आहे। जेको माण्हू हक़ खे सम्झे बि सही, छो त जाहिल माण्हू खे त ख़बर कान हूंदी आहे त हक़ छा आहे, ग़लति कहिड़ी ॻाल्हि आहे। जेको माण्हू सम्झे थो त हक़ ही आहे, हक़ीक़त ही आहे, ॻाल्हि ही आहे, मसइलो हिन तरह, पर मुंहिंजा अदा उहो चवे त हाणे कीअं ॿुधायां, छो त हे बि मसइलो थी वेंदो, पोइ सुभाणे मुंहिंजी ॻाल्हि हीअं थी वेंदी। जेको ॻाल्हि हक़ न चवंदो हुजे उनखे मुआनिद चइबो आहे, ऐं जेको माण्हू मुआनिद हूंदो आहे उहो कामयाब कोन थींदो। कामयाब उहो थींदो जेको दिलि में बि हक़ रखे त ज़ुबान सां बि हक़ चवंदो हुजे। अहिड़ा बि अथव माण्हू दिलि में सम्झंदा आहिनि त ॻाल्हि सही आई आहे, ज़ुबान सां नथा चऊं असां, या वरी चऊं असांजो बाबा मसइलो न आहे, पोइ हुननि टारे छॾींदा ॻाल्हि खे, टारे छॾणु, इहो बि मुआनिदनि जो क़िस्म आहे।